हिन वीडियो में असांखे ग्राफ ठाहिणो लीनियर इक्वेशन यानी लीकी मसावत जो। इक्वेशन असांजी 5x जोड़ 2y बराबर आहे 20 जी। हाणे लीनियर इक्वेशन जो ग्राफ हूंदो आहे हिकु स्ट्रेट लाइन यानी सिधी लीक। उहो कीअं ठहंदी आहे? एक्स वाई जेके जोड़ा हिन इक्वेशन खे हल कंदा, ठीकु आहे, सेटिस्फाई कंदा, उहो सभु मिलाए करे हिकु लीक ठाहींदा आहिनि। हाणे ॾिसो उहो असां प्लॉट कंदा आहियूं ग्राफ ते। हाणे सभ खां पहिरियों हिनखे हल करण लाइ असां y जे लाइ हिनखे हल कयूं। y हिकु पासे खणी अचूं, ॿी शइ ॿिए पासे खणी वञूं। त इक्वेशन आहे सो 5x जोड़ 2y बराबर आहे 20 जे। ठीकु आहे। हिनखे हल करण लाइ पहिरियों त 5x कटे छॾियो खॿे पासे वारो। हेॾां खॿे पासे ॾांहुं असां 5x कटींदासीं, सॼे पासे ॾांहुं बि असां 5x कटींदासीं। त हाणे जॾहिं हिन मां कट कंदव त 5x हिक ॿिए कैंसिल कंदा, जो तव्हां वटि हिते बचियो 2y, सॼे पासे ॾांहुं बचियो 20 कट 5x। ठीकु आहे। हाणे हे 2 एक्स्ट्रा आहे y सां गॾु। 2 हाणे ज़रब थियल आहे त हिनखे वंड करे छॾियो ॿिन्ही पासे ॾांहुं। हेॾां बि ॿिनि सां वंड कईसीं, हेॾां बि असां ॿिनि सां वंड कईसीं। 2 असां कैंसिल थी वियो, y बराबरि थी वियो। हाणे तव्हां हिनखे ईअं बि रखी सघो था, पर तव्हां हिनखे ॿिनि सां वंड बि कराए सघो था। ऐं हिते बि ईअं जवाबु अची वञे तव्हां वटि। त अगरि 20 खे ॿिनि सां वंड कराईंदो बचंदो 10, 5 खे कराईंदो त हिते ईंदा 5/2, त 5/2x। हाणे हिन जो ग्राफ ठाहिण लाइ पहिरियों सभ खां पहिरियों असां हिनजी टेबल ठाहींदासीं। टेबल में असां x जी कुझु वैल्यूज़ रखंदासीं, उन x जी वैल्यूज़ जे हिसाब सां असांखे y जूं वैल्यू मिलंदियूं। ठीकु आहे। y जूं वैल्यू मिलंदियूं त असां हिन जो ग्राफ ठाहे सघूं था। हाणे x हिकु पासे असां रखंदासीं। ठीकु आहे। हाणे x जी कुझु वैल्यूज़ रखंदासीं पंहिंजे हिसाब सां, उन जे हिसाब सां असांखे y जी का वैल्यूज़ मिलंदियूं। हाणे ॾिसो, सभ खां पहिरियों असां रखूं था x जी वैल्यू 0 या ॿुड़ी चइजे। ठीकु आहे। 0 रखंदो त y बराबरि थींदो, ॾिसो 10 मां असां कट कंदासीं, y बराबरि थींदो 10 साॻियो ई रहंदो, कट 5/2 x जी जॻह ते असां 0 रखंदासीं। हाणे 5/2 0 सां ज़रब थी 0 ई थींदो, बाक़ी असां वटि जवाबु अचो 10। त असां वटि हाणे पॉइंट कहिड़ो मिलियो? 0, 10। ठीकु आहे। x जी वैल्यू छा आहे? 0 आहे, त y जी वैल्यू छा थी अचे? असां वटि 10 थी अचे। हाणे x जी वैल्यू 0 छा थींदी आहे? जिते ॿई असांजूं एक्सिस कट कंदियूं आहिनि। ठीकु आहे। हिते 0, ऐं इन खां पोइ मथे असां y जी वैल्यू छा मिली? 10। त 1 2 3 4 5 6 7 8 9 10, ही पॉइंट आहे। हे असांखे पहिरियों पॉइंट मिलियो 0, 10। हाणे जेको x जी ॿी क़ीमत खपे, असां उहो पॉइंट खणूं था। मिसाल x बराबरि आहे 2 जे। ठीकु आहे। हाणे 2 जा मां हिते ज़रबी अंदरि मल्टीपल खणंदमि, जीअं असांखे हिते साफ़ सुथरो जवाबु मिले, 2 हुन x सां कट थी वञे, छो 2 वंड में पियो आहे। ठीकु आहे। असांजो y बराबरि थींदो 10 कट 5/2। ठीकु आहे। 2 ॿिनि सां कैंसिल थी वेंदा। ठीकु आहे। कट करे छॾींदा, हिक ॿिए खे वंड थो थिए। ठीकु आहे। 10 मां जॾहिं तव्हां 5 कट कंदव त तव्हांखे जवाबु मिलंदो 5। तव्हांखे पॉइंट कहिड़ो मिलियो? जॾहिं x बराबरि आहे 2 जे, त y जी वैल्यू अचे थी 5। त इहो पॉइंट कहिड़ो थींदो? ऐं पहिरियों इहो पॉइंट ठाहे ॾिसूं। ठीकु आहे। 1 2, हाणे हे पॉइंट आहे असां वटि x बराबरि आहे 2 जे, y बराबरि छा जा 5 जे। 1 2 3 4 5, त हे ॿियो असांखे पॉइंट मिलियो 2, 5। हाणे तव्हांखे का बि लाइन ठाहिण लाइ तव्हांखे 2 पॉइंटनि जी ज़रूरत हूंदी आहे। हाणे तव्हां वटि 2 पॉइंट आहिनि, त तव्हां स्केल रखी करे सिधो रखंदव त तव्हांखे हिकु लकीर मिली वेंदी। ठीकु आहे। हिकु तव्हांखे रूलर स्केल चइजे, तव्हांखे हिकु लकीर मिली वेंदी 2 पॉइंटनि खे क्रॉस कंदी जेका। पर पाण प्रैक्टिस करण लाइ, ठीकु आहे, मज़ीद असां ॿिया पॉइंट रखूं था, जीअं असांखे पक थी वञे। असां अॻिलो पॉइंट रखूं था x बराबरि आहे 4 जे, त y बराबरि थींदो 10 कट 5/2। ठीकु आहे। 4 ॿिनि जी खोड़ो लॻंदो 4 ते 2 दफ़ा, 5 ज़रबिया 2 थी वेंदो 10। 10 मां तव्हां कट कंदव 10, त तव्हां वटि जवाबु अचंदो ॿुड़ी। ठीकु आहे। हे ॾिसो, 2 सां कट जवाबु कयोसीं, 5 ज़रबिया 2 घणा थी वेंदो 10। 10 में 10 कट कंदव, तव्हां वटि जवाबु छा बचंदो? 0, ॿुड़ी। त तव्हां वटि पॉइंट मिलियो x बराबरि आहे 4 जे, y बराबरि आहे 0 जे। ठीकु आहे। त इन पॉइंट खे बि ठाहे ॾिसूं। 1 2 3 4, x हिते बराबरि आहे 4 जे, y छा बराबरि आहे? y 0 जे। हा, त y इन पॉइंट ते 0 जे ई बराबरि थींदो। हाणे तव्हांखे 3 पॉइंट मिली विया। ठीकु आहे। तव्हां मज़ीद ॿिया पॉइंट बि ठाहे सघो पिया, पर तव्हांखे ग्राफ ठाहिण लाइ 2 पॉइंटनि जी 2 पॉइंट ई काफ़ी हूंदा आहिनि। ठीकु आहे। हाणे तव्हां हिनखे पॉइंटनि खे पाण में कनेक्ट कयो। ठीकु आहे। मिलायो, त असांजी लाइन जेका लकीर ठहंदी, उहा हिन तरह जी कुझु ठहंदी। मां हिनखे अच्छे रंग सां ठाहियां थो। हे ॾिसो, हीअं हिन तरह जी असां वटि ईअं लकीर ठहंदी। हे 3 पॉइंट पाण में मिलंदा। हाणे असां इन ॿिन्ही तरफ़ न असां अॻिते बि वञी सघूं था, हेठि बि असां मथे बि ॿिन्ही तरफ़ न वञी सघूं था। ठीकु आहे। पर इहे असां लाइ काफ़ी आहिनि कि असांखे पंहिंजी लकीर जो जेको लाहो आहे उहो ख़बर पइजी वियो कि कहिड़े हिसाब सां हले थी। उमेद आहे त इहा ॻाल्हि सम्झ में अची वेंदी। इहो हुयो असांजो ग्राफ ऑफ लीनियर इक्वेशन।